पाण वटि हिकिड़ो रवाजु आहे त माण्हुनि खे उन्हनि जे किरदार उन्हनि जे सलाहियतुनि मुताबिक़ पाण मथे खणी न ईंदा आहियूं। अक्सर असां वटि जेके असांखे पसंदि ईंदा आहिनि उन्हनि खे मथे खणी ईंदा आहियूं ऐं असीं बहसियत नेशन जे बहसियत क़ौम जे गॾह नवाज़ बि आहियूं। अॼु मूंखे हिकिड़ो किसो यादि अचे पियो, मां तव्हां सां उहो किसो इन करे पियो शेयर कयां त जीअं तव्हां ऐं असां सम्झी बि सघूं त असीं गॾह नवाज़ कीअं आहियूं। दोस्तो, मां आहियां तव्हांजो हैदर मला, तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मज़ामत। मुग़ल शहनशाह जो हिकिड़ो तमामु वॾो बादशाह अकबर बादशाह, जंहिं दीन इलाही बि तख़लीक़ कयो, उनजा जेके नव रतन हुआ, उन्हनि नव रतन में हिकिड़ो अहम रतन मुल्ला दो प्याज़ो हो। मुल्ला दो प्याज़ो तमामु ज़हीन हो, दिमाग़ जो तेज़ हो, ख़ुशनुदी हासिल करण लाइ बादशाह जे तमामु घणियूं अटकलूं ॼाणंदो हो ऐं उन्हनि अटकलुनि ज़रिए हुन तमामु माल मिल्कियत ठाही ऐं असर रसूख़ पैदा कयो। उन जी ख़्वाहिश इहा हुई त जीअं अकबर बादशाह करे थो तीअं मां कयां। अकबर बादशाह पंहिंजे महल जे बालकनी मां रोज़ु अची अवाम खे दीदार कराईंदो। हज़ारे माण्हू तोहफ़ा खणी ईंदा हुआ जीअं बादशाह सलामत जी ख़ुशनुदी हासिल कजे, ऐं पोइ हज़ारे माण्हू सुबुह जे टाइम ते उन जे महल जे साम्हूं अची बीहंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं मुल्ला दो प्याज़े खे बि इहो ख़्यालु आयो त जेकॾहिं अकबर बादशाह बालकनी खां बीह सघे थो त मां छो न बीहां। सो पाण बि पंहिंजे घर जे बालकनी खां अची बीठो रहियो। फितरत सुबुह जो टाइम हो, फितरत जा जेके हसीन नज़ारा हुआ उनखे उहो पसंदि आयो, उनखे ॾाढो मज़ो आयो, लुत्फ़ु आयो ऐं उन पंहिंजो पाण खे महसूसु कयो ॼण हू अकबर बादशाह हुजे। मुल्ला दो प्याज़े जी हिकिड़ी कमज़ोरी हुई त हू पाण सां गॾु हर वक़्तु गॾह रखंदो हो, सफ़र गॾह ते कंदो हो, जॾहिं वेंदो तॾहिं गॾह खे रसो विझो पाण सां गॾु खयो वेंदो हो, गेलियो वेंदो हो। त उनखे इहो ख़्यालु थियो त मां जेकॾहिं बालकनीअ खां बीही लुत्फ़ु अंदोज़ थी सघां थो, थोरे जे हज़ारे माण्हुनि जे इस्तक़बाल लाइ कोन ईंदा हुआ, न ई हुनखे तोहफ़ा मिलंदा हुआ, पर रोज़ जी हुन रूटीन ठाही छॾी जीअं अकबर बादशाह करे थो तीअं मां बि कंदुसि। पोइ हिकिड़े ॾींहुं छिके गेले बालकनीअ में गॾह खे वठी आयो। गॾह खे त हाणे फितरत जे नज़ारनि जो त को शऊर हो कोन। ओॾी महिल उते बालकनी में पहुतो त मुल्ला दो प्याज़ो हुन खां पुछणु शुरू कयो त कीअं भला मज़ो आहे, कीअं फितरत कीअं पई लॻे, हवाऊं कीअं पियूं लॻनि, साम्हूं जेके वण आहिनि इहे जॾहिं झूमनि था त कीअं था लॻनि। गॾह त पुछे कोन पियो, रुॻो इहो पियो ॾे। बहरहाल उहो वक़्तु आयो जो मुल्ला दो प्याज़े फ़ैसिलो कयो त हाणे बालकनी खां ॿाहिरि निकिरिजे, ऐं पोइ हू जीअं निकितो ते गॾह खे छिकणु शुरू कई, पर गॾह ज़िद करे बीह रहियो त मां वापसि न थींदुसि। उहो पाण चवणी आहे त सफ़ा उहो गॾह वारो ज़िद कयो अथई, त उहो गॾह वारो ज़िद करे बीह रहियो ऐं पोइ हींगण शुरू कई, टूटियूं हणणु शुरू कई इन सॼे वठा में, छाकाणि त मुल्ला दो प्याज़े जी जेका बालकनी हुई एॾी का मज़बूत हुई कान, ऐं पोइ उन सॼी वठा में उहा बालकनी हेठि किरी पई। धड़ाम सां मुल्ला दो प्याज़ो बालकनी ऐं गॾह टई जी पट ते किरिया। कंहिं माण्हूअ पुछियुसि त मुल्ला ई बालकनी किरी, गॾह किरियो, तूं किरे, सबबु छा हो? त उन चयो सबबु कुझु कोन हो, मूं ऊची जॻह ते गॾह खे बीहारियो जंहिंजो हू लाइक़ु कोन हो, ऐं उन गॾह जे ऊची जॻह ते वञण खां पोइ नतीजो इहो निकितो त जंहिं जॻह ते मूं हुनखे बीहारियो उनखे बि किराई, मां जेको हुनखे वठी वियुसि त इन जॻह ते बीह मूंखे बि किराई, ऐं उन गॾह पंहिंजो पाण खे बि उन बालकनी खां किराए पंहिंजो पाण खे ज़मीन दोज़ करे छॾियो। सो सिखणो इहो आहे त मथियुनि ऐं ऊचियुनि जॻहियुनि ते गॾहनि खे न बीहारियो, उन्हनि खे न खणी वञो। गॾह जेकॾहिं ज़िद करे बीठो त तव्हांखे बि कराईंदो, पाण खे बि कराईंदो ऐं बालकनी खे बि कराए छॾींदो।